सुमैया अवां असी सभिनी खां मुझे ख्याल में नंढा पैनलिस्ट आयो असांजी डिस्कशन के कीअं पिया ॾिसो तव्हां कुछ समझ में अचे पियो अवां को ओपिनियन रखो पिया औरत मार्च जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिल्कुल ऐं जेके भी हींअर ताईं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि ऐं उन्हनि सभिनीनि खे ॿुधां पई द थिंग इज़ के इस्लाम जेतिरे हद ताईं औरत खे इज़त ॾिनी आहे जेतिरा राइट्स ॾिना आहिनि उहे कंहिं बि कोन ॾिना आहिनि त बसि ॻाल्हि इहा आहे त उन्हनि राइट्स खे प्रोटेक्ट करणु घुरिजे जेके राइट्स असांखे असांजे रिलीजन ॾिना आहिनि असांखे उहे ॾिना वञणु घुरिजनि। अच्छा तव्हां हिकु राइटर आहियो यकीनन अवां पंहिंजे तव्हांजा थॉट्स बि तमामु सुठा हूंदा ऐं पंहिंजे थॉट्स खे ई तव्हां पंहिंजे जेको आहे राइटिंग जी सूरत में उन्हनि खे प्रोड्यूस कंदा हूंदव सो किताबु लिखण जो ख़्यालु एतिरी सी उमिरि में कीअं किताबु त एॾो वॾो हूंदो आहे एॾा पेजिस हूंदा आहिनि उन में सो हाउ डिड यू डू दैट कीअं कयो तव्हां इहो सभु? द थिंग इज़ के असां चवंदा आहियूं त हर जेको मर्द हूंदो आहे उन्हनि जी अचीवमेंट्स जे पोयां औरतूं हूंदियूं आहिनि त औरतुनि जी अचीवमेंट्स जे पोयां बि मर्द हूंदा आहिनि त मुंहिंजे बाबा उन्हनि मूंखे ॾाढो सपोर्ट कयो बिल्कुलु इनकरेज कयो ऐं इहो आइडिया बेसिकली जेको बुक लिखण जो आइडिया हुयो उहो मुंहिंजे टीचर जी तरफ़ खां आयो ज़ुल्फ़िकार अली भट्टी उन्हनि इनकरेज कयो इहो आइडिया ॾिनो ऐं पोइ बाबा ॾाढी हेल्प कई ऐं सपोर्ट कई। अच्छा ज़बरदस्त ठीकु आहे सो अञा कुझु चवणु चाहींदव तव्हां पंहिंजे बुक जे हवाले सां या हीअ जेकी डिस्कशन हले पई राइट्स जे हवाले सां त तव्हां ॻाल्हि कई मुंहिंजी बुक जी अगरि थीम्स जी ॻाल्हि कई वञे त उन में पेन अची वञे थो लव अची वञे थो मोटिवेशन डिप्रेशन इहे सभु ॻाल्हियूं अची वञनि थियूं ऐं डिप्रेशन जी ॻाल्हि करण जो मक़सदु मुंहिंजो इहो हुयो त असांजी सोसाइटी में सम्झ में ईंदो आहे त जेके मैच्योर माण्हू आहिनि जेको उन्हनि में इहा शइ पाई वेंदी आहे लेकिन ईअं न आहे त जेके टीनेजर्स आहिनि उन्हनि में बि इहा शइ पाई वञे थी।